अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपन फोरम में अमां खे भली कार चवां थी। आऊं आहियां ताहिरा वज़ीर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असीं ॻाल्हाईंदासीं ॿ अहम मामला आहिनि, ॿ अहम मौज़ू आहिनि असांजा। पहिरियों जेको मामलो आहे, जेका ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी पारां रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हलंदड़ साल जे रुॻो 6 महीननि में जेके 2461 दवाउनि ऐं सिरिंजिस जा नमूना जाचिया विया, जिन मां 79 जेके नमूना आहिनि उहे ग़ैर मयारी या जाली करार ॾिना विया आहिनि, जिन में 30 ऑटो डिसेबल सिरिंजिस बि शामिल आहिनि। ऐं ॿियो मामलो जेको आहे उहो असांजो हूंदो, जेको असां गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते अवाम लाइ हिकु सवाल रखियो हो त जेके आरओ प्लांट्स जी नाकामी आहे उन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे। इन मामले ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां अॻु जेको अवाम पारां रद्दमल ॾिनो वियो आहे उहो अवां सां शेयर कंदा हलूं। एलजी राठौड़ साहब लिखियो आहे पंहिंजे कमेंट में त थरपारकर ज़िले में 735 मां 543 आरओ प्लांट्स गैर फ़ाल आहिनि। सालियानी बजट 53 करोड़ रुपया आहे। मनसूबो पब्लिक हेल्थ खाते लाइ सोनी झिरकी बणियल आहे। जॾहिं त हिकु ॿियो कमेंट आयो, अयाज़ डाहिरी साहब लिखियो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जबानी शहर, नवाबशाह ख़ातून अव्वल अमने आसिफा भुट्टो ज़रदारी जो तक आहे। उन समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 36 आरओ प्लांट्स जेके आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि। म्यूनिसिपल कारपोरेशन शहीद बेनज़ीराबाद जी सालियानी बजट 2 अरब रुपया आहे, पर शहरी गटरनि जो बदबूदार पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। हिकु ॿियो कमेंट आयो, रियाज़ सोलंकी साहब लिखियो आहे त फैज़गंज तालके में 45 आरओ प्लांट्स वरियनि खां गैर फ़ाल आहिनि, पर उहे काग़ज़नि में फ़ाल ॾेखारियल आहिनि। हिकु ॿियो कमेंट आयो, अलीगुल डेथो साहब पंहिंजे कमेंट में लिखियो आहे त लाड़काने में जर जेको आहे उहो खारो थींदो पियो वञे, जंहिं सबबि नंढा ॿार उन्हनि समेत पका पोढ़ा, गुर्दनि समेत कारी कामड़ ऐं थायराइड जहिड़नि मुज़ी मर्ज़नि में मुब्तला थींदा पिया वञनि। शहर में आरओ प्लांट्स जो जेको कंट्रोल आहे उहो सियासी माण्हुनि जे वेझनि माइटनि या उन्हनि जे दोस्तनि वटि आहे। जाबिर महेसर साहब लिखियो आहे त पब्लिक हेल्थ कंब शहदाद कोट पारां सालियानो करोड़े रुपया जारी करण बावजूदि कोट लाल बख्श महेसर ऐं ॻोठ हयात गोपांग में आरओ प्लांट नाकारा बणियल आहिनि। नूर मोहम्मद तुर्क साहब लिखियो आहे त हैदराबाद तालके बहिराड़ी ख़ासि तौर में टाउन कमेटी निरोन कोट जी वाणकी वसी, बलोच खान लगारी ऐं मसू बुरगड़ी समेत केतिरनि इलाइक़नि में आरओ प्लांट पाक ओसिस कंपनी पारां हुकूमत लॻाया हुआ, पर उहे 2 साल हलिया, उन खां पोइ उहे बंदि पियल आहिनि। इन समूरे मामले ते जेको अवाम जो रद्द अमल आयो आहे, आरओ प्लांट्स जो जेके नाकारा आहिनि, जेके नाकाम थियो आहे, इहो मनसूबो उन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे, इन मामले ते असीं ॻाल्हाईंदासीं। सीनियर तर्जुमेगार मुश्ताक मीरानी साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। अस्सलाम वालेकुम मुश्ताक मीरानी साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अव्हां जी मुश्ताक मीरानी साहब। अव्हां ॿुधाइजो, अव्हां जी नज़र में ही जेके आरओ प्लांट्स वारा मनसूबा आहिनि, जेके क़ाइमु कया विया अवाम जे लाइ, पर उहे घुर्बल नतीजा न ॾेई सघिया आहिनि, अव्हां जी नज़र में इन जा कारण कहिड़ा आहिनि? हर पहिरियों त इहो सम्झणु घुरिजे त आरओ प्लांट आहे छा। इहो रिवर्स ऑस्मोस प्रिंसिपल आहे। उन जे तहत जेको बि पाणी अचे थो उनखे बारीक बीनीअ सां हिकिड़े प्रोसेस मां गुज़रियो थो वञे, जंहिंमें बैक्टीरियाज़, साल्ट माना लूण डिफरेंट क़िस्म जा वॾा इम्प्योरिटीज़ हूंदियूं, जेके बि शयुनि खे हू ख़तमु करे ऐं 99% सेफ जेको पाणी आहे पीअंदड़ सिहत जे लाइ, उहो हू प्रोड्यूस कंदो आहे। पर छाकाणि त हीअ आहे हिकिड़ी सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉजी आहे, जेके ॿुधनि था असांजा दोस्त, इन जे करे हुननि खे तमामु घणी हिकिड़ी डिज़ाइन सुठी हूंदी, उन जो मटीरियल तमामु सुठो हूंदो, उनजी कंस्ट्रक्शन सही हूंदी, उन्हनि जी जेका हलाइण जो जेको स्टाफ आहे उहो ट्रेंड हूंदो आहे, ऐं उन खां पोइ रेगुलरली उन्हनि जी मॉनिटरिंग हूंदी आहे, ऐं पोइ अल्टीमेटली रिपेयरिंग हूंदी आहे। हे 4-5 प्रोसेस इंटीग्रेटेड हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ इहो बि ॾिसणो पवंदो आहे त हिन ते केतिरो ख़र्चु थींदो, ऐं उन खां पोइ जेके रिपेयर मेंटेनेंस जो ख़र्चु हूंदो उहो हुकूमत सिंध वटि मौजूदु आहे या न आहे। ईअं कोन थींदो त हू जेको आहे रिवर्स ऑस्मो जो आरओ प्लांट हलायूं, 2 महीना बंदि थिए, वरी 3 महीननि खां पोइ शुरू थिए, इहे न आहे। उनखे कंटिन्यूअस आहे, छाकाणि त अवाम जो जेको उन ई जॻह ते ई लॻाया वेंदा आहिनि जिते नॉर्मल पाणी जा जेको सिहत वारो पाणी नथो मौजूदु थिए, उहे माण्हू जेके आहिनि सो उन मां फ़ाइदो हासिलु कंदा आहिनि। पर थियो ईअं आहे, जेको मुंहिंजो तजुर्बो आहे, जेको मां हिन खे मॉनिटर थो कयां सिंध जे डेवलपमेंट खे, त उहे हर स्टेज ते उन्हनि जी सही केयर न कई वई। मिसाल तौर प्रॉपर डिज़ाइन न कई वई, इन्वेस्टमेंट न थी, उनजो जेको मटीरियल हुयो उहो प्रॉपर न थियो,
इंजन जेके हुन जेके मशीन्स आहिनि उन्हनि जी क्वालिटी सही कोन हुई, पोइ हलाइण जो जेको अॻु में तव्हां सां जेको ज़िक्र कयो आहे उहो थिए थो। नतीजनि अच्छा वरी गवर्नमेंट वटि उहो पैसा बि न जमा थियल आहे, त हाणे जेकॾहिं हीउ आर ओ प्लांट हूंदो हलाइण जे लाइ असांखे हेतिरा पैसनि जा रखण जी ज़रूरत आहे, उहो जे न थियो त ऑटोमेटिकली थोरे वक़्त खां पोइ आर ओ प्लांट जेको आहे सो मतिलबु इहा त ख़राबु थियणु शुरू थिया ऐं अल्टीमेटली तमामु घणा आर ओ प्लांट आउट ऑफ फंक्शन आहिनि। त मुश्ताक मीरानी साहब, ये बजट में त उन जा पैसा रखिया पिया वञनि। हर साल जेका बजट पेश थिए थी त आरओ प्लांट्स लाइ उन्हनि जे लाइ अलॻि सां हिकु मुख़्तस रक़म हूंदी आहे। छा उहा रक़म जेका आहे उहा सही नमूने सां इस्तेमालु न पई थिए? हुकूमत उन में सीरियस न पई थिए? ताहिरा तमामु इहो अहम सुवाल तव्हां मूंखां कयो आहे। त थियणु त इहे घुरिजे त जॾहिं असां हर साल बजट था कयूं त उन में केतिरा अहिड़ा डिपार्टमेंट आहिनि ऐं उन्हनि जे या जेको सिस्टम आहे टेक्निकल, त उन्हनि जे रिपेयर मेंटेनेंस जा जेके आहिनि पघारनि खां अलावा रिपेयर मेंटेनेंस जा ख़र्च जेके आहिनि उन्हनि खे हथु न लायो वेंदो आहे, पर रादर जीअं इन्फ्लेशन वधंदी आहे त उन पैसनि में अलॉटमेंट में अलोकेशन में वधी करे त इहे परमानेंटली हूंदो आहे। उन खां पोइ सिंधीअ में ॾाढो सुठो पहाको आहे त धण त धणी न त विकिण खणी। पर इहे आर आई प्लाट जा जेके बि इंचार्ज हूंदा, जेके बि ज़िम्मेवार ऑफिसर हूंदा, उन्हनि ते कानूनी ऐं इख़्लाक़ी फ़र्ज़ु हूंदो आहे त उहो इन शइ खे सिस्टमेटिकली हलाए ऐं खां पोइ त जीअं माण्हू जेके आहिनि सो जेको अवाम आहे उन खां फ़ाइदो वठे। पर कंहिं न किथे न कहिड़े कहिड़े जॻह ते इहा नाकामी आहे या इरिस्पॉन्सिबिलिटी आहे या उहे सही फंक्शन नथा कनि या जेके, छाकाणि त उहा शयूं असांजे साम्हूं कोन आहिनि जो असां का अहिड़ी फतवा ॾेई सघूं, पर कंहिं न कंहिं प्रोसेस में उहा झोल आहे जंहिंजे करे इहे आरो प्लांट सही नथा कमु कनि। त मुश्ताक मीरानी साहब, अव्हां बि ॾिठो हूंदो असां जेको पंहिंजे डिजिटल प्लेटफ़ॉर्म ते जेको अवाम लाइ सवाल रखियो, उन में अवाम जी जेका राय हुई, उन में केतिरनि ई माण्हुनि इहे कमेंट्स कया त जेके ही आरओ प्लांट्स आहिनि, उन्हनि में करप्शन थिए थी या जेके फंड्स आहिनि, उन्हनि जो ग़लति इस्तेमालु थिए थो या जेके उन्हनि जो कंट्रोल आहे, उहे जेके उतां जा इलाइक़े जा सियासी अमलदार आहिनि, उन्हनि जे वेझनि माइटनि वटि आहे या उन्हनि जे दोस्तनि वटि आहे। त छा अव्हां जी नज़र में इन जो मुख्य सबबु इहो करप्शन ऐं फंड्स जो ग़लति इस्तेमालु आहे? ॾिसो, ज़ाहिरी तौर जे करे असां फ़िलहालु करप्शन खे पासे करे रखूं त इहो हुकूमत सिंध जो अहम प्रोजेक्ट आहे। हुकूमत सिंध जो अहम प्रोजेक्ट आहे। ज़िम्मेवारी बि हुकूमत सिंध माना चीफ मिनिस्टर ऐं उन्हनि जी कैबिनेट आहे। ऐं डेफिनेटली उन्हनि इहे सुवाल पहिरियों ई सोचिया हूंदा, मां रिपीट सोचिया हूंदा ऐं इन जे करे हुननि जी जेका मैनेजमेंट हूंदी या जेका निगहबानी हूंदी आहे, जेका मॉनिटरिंग जो सिस्टम हूंदो, उहो अहिड़ो फूल प्रूफ हुजे जेको माना इहो आर ओ प्लांट हले ऐं माण्हुनि खे फ़ाइदो थिए। पर जॾहिं उहो बंदि था थियनि ऐं नथो उन में अवाम खे फ़ाइदो थिए त पोइ यकीननि माण्हू जेके लोकल माण्हू पोइ ज़रूरु इल्ज़ाम हणंदा त किथे न किथे ख़राबी आहे जंहिंजे करे ही थिए थो। हाणे उहो माण्हुनि जी जेको राय पंहिंजी जॻह ते, पर फिरी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी थी अचे, उन डिपार्टमेंट जी थी अचे त उन छो न इन्हनि खे प्रॉपरली हलायो ऐं एॾो वॾो चवनि था त बिलियन रुपीज़ जो ही प्रोजेक्ट हो ऐं उहो कमु नथो करे। जॾहिं कमु नथो करे तव्हां असांखे ख़बर आहे त असां तव्हांजी जेका टैक्स आहे उन मां सिंध गवर्नमेंट जी जेका बजट ठहे थी त उहो असांजो पैसो केॾांहुं वियो। ऐं माण्हू यकीननि जेको आहे सो इहो सुवाल करे सघनि था ऐं जाइज़ सुवाल इहा आहे त जॾहिं असां हेतिरो पैसो ख़र्चु कयोसीं, जेका कैपिटल आहे इनिशियल जेके इन्वेस्टमेंट चयो था, जेका पहिरीं जेका सीड़पकारी आहे, त उनजो फ़ाइदो आवाम खे छो नथो पए, त पोइ यकीननि माण्हू मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो राय ॾेई सघनि था। त मुश्ताक मीरानी साहब, अव्हां ॿुधाइजो अव्हां जे नज़र में आख़िर इन जो हल छा आहे? जदीद टेक्नोलॉजी सां जेका आरओ प्लांट्स जी या साफ़ पाणी जी फ़राहमी आहे, उन खे कीअं बहितर बणाए सघिजे थो, जंहिं खां अवाम जेको आहे लाभ हासिल करे सघे? ॾिसो, हाणे हीउ जेको आर ओ प्लांट आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ठाहिया विया, थर में ठाहिया विया, कराची में आहिनि, डिफरेंट वे इलाइक़नि में ठाहिया विया। हाणे इहो जेको सिंध हुकूमत ख़ासि करे मिसाल थर जी ॻाल्हि था कयूं त उते उन्हनि जा जेके एमपी नुमाइंदा आहिनि हिकिड़ी पार्टी जी आहिनि, उन्हनि ते फर्ज़ु आहे त उहो चीफ मिनिस्टर सां मुलाक़ात करे ऐं ॿुधाइनि त बाबा हिनखे छो ख़राबी थी, जेकॾहिं कंहिं माण्हुनि जे गैर ज़िम्मेवारीअ जे करे थियो त उनखे कहिड़ी सज़ा मिली। पर हाणे
सुठा ऑफ़िसर मुक़रर कया वञनि त जेके हाणे उन्हनि खे हलाइनि। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट ते बि फ़र्ज़ु आहे ऐं लोकल जेके एमएनएज़, एमपीएज़ आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि ते बि फ़र्ज़ु आहे त उहो हुकूमत जे ज़िम्मेवार माण्हुनि सां मिली करे उनखे नएं सिरे सां उनखे ऑपरेशन या फंक्शनल कनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी मुश्ताक मीरानी साहब। नाज़रीन, सीनियर तर्जुमानिगार मुश्ताक मीरानी साहब असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु हुआ, जिन जी ॻाल्हि ॿोल अव्हां ॿुधी, जिन जो चवणु आहे त जेकॾहिं हुकूमत इन मामले में सीरियस आहे, हुकूमत खे इन मामले जी जांच पड़ताल करणु खपे ऐं उनखे इहो ॼाणणु खपे जेके उतां जा लोकल एमएनएज़ आहिनि, एमपीएज़ आहिनि इलाइक़े जा, उन्हनि खे इन हवाले सां जांच करणु घुरिजे त अवाम खे जेके आरओ प्लांट्स लॻल आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे हवाले सां उन्हनि खे उन मां फ़ाइदो थिए बि थियो या न, छाकाणि त अरबे रुपयनि जी बजट हुजे थी। हर साल इन में पैसो उन में रखियो पियो वञे आरओ प्लांट्स लाइ, पर उहो पैसो जेको आहे उन मां अवाम खे जेको आहे साफ़ पाणी जेका आहे, बुनियादी जेका ज़रूरत आहे, उहा मुयसर न पई थिए। नाज़रीन, इन प्रोग्राम में वठूं था हिते शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ असीं हिकु ॿिए मामले जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं।